एसएसपी मटियारी नूरुल हक़ जी सख्त हिदायतुनि ते पुलिस पारां ॾोहारनि खिलाफ़ कार्रवाइयूं जारी। पुलिस पारां हाला वेझो ॻोठ सुल्तान सैतो पुल भरिसां वॾी हिकमत अमली बाबति 3 रूपोश जवाबदार हथियारनि ऐं गोलियुनि समेत गिरफ़्तार करण जी दावा। गिरफ़्तार जवाबदारनि ते केस दाख़िल। ख़बर मूजिबि पुलिस खुफ़िया इतलाउ ते हाला वेझो ॻोठ सुल्तान सैतो भरिसां वॾी हिकमत अमली सां 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो, जिन जी सुञाणप बरकत अली उर्फ़ अली हसन चौहान, प्यार अली उर्फ़ वसीम चौहान ऐं रसूल बख्श उर्फ़ रसूलो चांडियो तौर थी आहे, जिन वटां हथियार ऐं गोलियूं पिण हथ कई वयूं आहिनि। पुलिस जो वधीक चवणु आहे त गिरफ़्तार कयल ॾोहारी क़िस्म जा माण्हू आहिनि, जिन जे मथां हाला थाणे ते केस दाख़िल थियल आहे ऐं केस में ही रूपोश पढ़ियल हुआ, जॾहिं त पुलिस पारां वधीक जांच जो अमल जारी आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची